बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सबब मेरान में आऊँ या तहां जी मेज़बान तेरी मान अज लेकिन जिथे भी हूंदो ख़ुश हूंदो आबाद हूंदो। ऐं ख़ैर सां हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं सूमर वर्किंग डे स्टार्ट थी चुको आहे। ख़ैर ख़ैर सां जेके वीकेंड हुआ सभु जेके उहे ई सॼे कोरोना जे हवाले सां काफ़ी वीकेंड्स कंहिं कंहिं इदारे जा जेके मतिलबु पर शुक्र आहे त वरी पंहिंजी लाइफ जेके पंहिंजी रिथम ऐं पंहिंजे रवां उन पैटर्न ते अचे पई त ख़ासि ख़ैर सां त जेके स्कूल्स जेके आहिनि उहे बि बहितरीन तरीक़े सां ख़ूबसूरत अंदाज़ में जेके ॿार सभु जेके वञनि पिया असेंबलीस वग़ैरह अटेंड कनि पिया। कंहिं कंहिं स्कूल्स में असेंबलीस बि थियनि पियूं सोशल डिस्टेंस जे हवाले सां गैप ॾेई करे ऐं उन सां गॾु गॾु एग्ज़ाम्स बि जेके स्टार्ट थियण वारा आहिनि हिकिड़ो फिज़िकल एग्ज़ाम्स ऑनलाइन कोर्ट के फिज़िकल एग्ज़ाम्स ख़ैर सां स्टार्ट थींदा आहिनि। उहो ई मज़ो उहो ई पंहिंजी रूटीन जे हवाले सां कोई पेपर पेट खणी वेंदा ॿार या वाटर बॉटल खणी वेंदा लाइन सां डिस्टेंस वाइज़ वेंदा ऐं हिकिड़ो टीचर जेको हूंदो उहो निगरानी कंदो ऐं उते ॿारनि खे कंहिंखे को सुवालु ईंदो कंहिंखे न ईंदो मतिलबु उहे वापसि उहे जेके लाइफ जे एग्ज़ाम्स जी उहे सभु ॿार जेका इंजॉय कंदा ऐं उन में एक्टिव बि हूंदा त अलर्ट बि हूंदा त हाणे असांखे पंहिंजी जेकी आहे आंसर शीट आहे ऐं असांखे जीअं क्वेश्चन पेपर मिले थो त उनखे भरपूर सुठे अंदाज़ सां जेको असांखे उनखे फेयर करणु घुरिजे आंसर शीट खे फुल करणु घुरिजे ऐं बहितरीनु राइटिंग सां ॾिसो लिखण जो वॾो कमाल हूंदो आहे। लिखण वारी शइ जेकी हमेशह यादि रहंदी आहे वजह असांखे ॾिसो टेक्नोलॉजी जो दौर त अची वियो आहे सॉफ्ट कॉपी अची वई आहे पर उनजे बावजूद बि असांखे जेसि ताईं असां का शइ लिखी करे यादि न कंदासीं उहा कॾहिं बि ज़हन में कोन वेंदी। ऐं जीअं त नाज़रीन हिकिड़ी तव्हांखे ॿुधाईंदी हलां ॻाल्हि त जीअं ल्यू तव्हां सभिनि लाइ खणी हिकिड़ी शानदार क़िस्म जी स्कीम जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था त ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी और राज़ बि टपाल मेज़बान चाहिया आहे। टपाल मेज़बान जे ताउन सां असांजे प्रोग्राम अदा सजाद खे जेका भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद कीअं आहियो ठीकु आहियो? बहितरीनु जेकी टपाल मेज़बान जी चांहि जेके ठाहे रहिया आहिनि बहितरीनु रंग बहितरीनु ख़ुशबू बहितरीनु ज़ाइको ऐं टपाल मेज़बान जो इहो बि कमाल आहे अगरि कंहिंसां का दिलि जी ॻाल्हि करणी हुजे त सभु खां अॻु में जेको आहे टपाल मेज़बान जो कप उनखे चांहि जो पीआरे पोइ पंहिंजी जेकी दिलि जी ॻाल्हि आसानी सां करे सघो था ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं जीअं त नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे असांजे प्रोग्राम सुबुह मिराण में अलॻि अलॻि क़िस्म जा टॉपिक्स हमेशह डिस्कस कया वेंदा आहिनि अवेयरनेस जे हवाले सां इवन के नयो टैलेंट जेको हमेशह प्रमोट कयो वेंदो आहे चाहे उहो एजुकेशन सां हुजे चाहे उहो आर्ट सां हुजे चाहे म्यूज़िक सां हुजे या वरी क्रिकेट में स्पोर्ट्स सां रिलेटेड आहे। कल्ह जेको दादू जनोजा खेॾियो आहे जेको उन ते ई ज़रूरु कचहरी कंदासीं ऐं सीरीज़ जेकी उन्हनि विन कई आहे खटी आहे पाकिस्तान खटी आहे ख़र्च उन सभिनि खे जेके पाकिस्तान खे सॼनि खे T20 सभिनि खे जेको मुबारक हुजे। इहे बि ॾिसो असांजी जेके नंढी नंढी इवेंट्स आहिनि नंढा ख़ुशनसीबी आहे ख़ासि जॾहिं को मुल्क जॾहिं को खटंदो आहे को इवेंट त इहे इलाही जेका फ़ख़ुरु महसूसु थींदो आहे त हमेशह अलाह साईं जेका असांजे ईअं ई प्लेयर्स खे जेको आहे ईअं हिमत अफ़ज़ाई करे अहिड़े बहितरीनु नमूने सां खेॾण जी सलाहियत ऐं अता फ़रमाए। पर जीअं नाज़रीन मूं ॻाल्हि कजे त असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि जिते नाज़रीन ख़ासि तौर ते जीअं त उन्हनि मौसीक़ी रूह जी ग़ज़ा हूंदी आहे ऐं हिकिड़ो साज़ सुर सां जॾहिं को आवाज़ थी वञे त यकीननि दिलि खे इलाही सुकून मिलंदो आहे जॾहिं ॿुधण में अॼु असांजे जेके व्यूअर्स यकीननि इंजॉय कंदा। अॼु त नाज़रीन अॼु असांजा पहिरियां जेके आहिनि महिमान आहिनि बहितरीनु जेके आहिनि पाण सिंगर में लेके अॼु हू जेका कोरस में सिंगिंग कंदा तीरदास तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मिराण में तव्हां सां गॾो गॾु असांजे जेके अॼु जा मेन सिंगर आहिनि उन्हनि खे बि आउं भलीकार कंदमि सूफ़ी फोटो फ़क़ीर विरागी तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मिराण में ऐं हारमोनियम ते आहिनि शमर अली तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो? ऐं उन सां गॾो गॾु विक्रम दास ऐं गुलज़मान तव्हां ॿिन्हिनि खे बि जेको आहे भलीकार ॾाढो सुठो थो लॻे सुबुह सुबुह जो जॾहिं आगाज़ एॾो ख़ूबसूरत साज़ म्यूज़िक सुरनि सां थिए ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे सिंधी जेको म्यूज़िक पंहिंजे सिंधी ट्रेडिशन खे सां त पोइ भला सुबुह जे आगाज़ में छा था ॿुधायो? हा साईं असीं ॿुधाईंदासूं मिस्री साईं जी काफ़ी कल्याण लागड़ी में आशिकन जी तो कहरी खल की ज़ात अल्लाह आशिकन जी तो कहरी खल की ज़ात हिकड़ा वेहन वाटन ते ॿिया जागन सारी रात
ओ माशूक बेवफा ज़ात ओ लायो नी हनदू करे ए मुरीद जी मदद कर मीरा मुरीद जी मदद कर मीरा ओ तू महदी न वो दाता दस्तगीर जीलानी मुरीद जी मदद कर मीरा मुरीद जी मदद कर मीरा ये तू अफ़ताफ़ हमद जो वो मुनवर मां हो मोहम्मद जो अफ़ताफ़ ओ अहमद जो वो मुनवर मां हो मोहम्मद जो हादी अही हिन ओ हुन हंद जो हादी अही हिन ओ हुन हंद जो ओ अली हसनैन ओ अली हसनैन जो शानी मुरीद जी मदद कर मीरा मुरीद जी मदद कर मीरा वो न कर देर तू दातार वो सुबह सवाल न वो पल पाता न कर देर ओ तू दातार वो सुबह सवाल न ओ पल पाता भरे दे पी ओ पुरियाता साईं भरे दे पीर ओ पुरियाता उसगो महबूब सुबहानी मुरीद जी मदद कर मीरा मुरीद जी मदद कर मीरा वो मदा मिसरी चवे दम दम लथा गूंदर वो मिड़ोई गम चवे मिसरी वो मदा मिसरी चवे दम दम वो लथा गूंदर वो मिड़ोई गम कुतब किताब वो कया कुल कम साईं कुतब किताब वो कया कुल कम वो पसायो पांद साईं पसायो पांद पेशानी मुरीद जी मदद कर मीरा मुरीद जी मदद कर मीरा ओ तू महदीन वो दाता दस्तगीर जीलानी मुरीद जी मदद कर मीरा मुरीद जी मदद कर मीरा अल्लाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत अंदाज़ इलाही ख़ूबसूरत आवाज़ यकीनन ॾिसो जॾहिं एॾो म्यूज़िक ख़ूबसूरत जॾहिं सुबुह जे पहर में जॾहिं असांखे ॿुधणु पियो त काफ़ी फ्रस्ट्रेशन वारा जंहिंखे इलाही कम हूंदा टास्क हूंदा त यकीनन उहो बि ॿुधी उन्हनि खे सुकून मिली वेंदो त ॾिसो लाइफ में हमेशह चवंदा आहियूं त सुठे पॉज़िटिविटी में हमेशह वञणु घुरिजे सुठो सोचणु घुरिजे सुठो सम्झणु घुरिजे सुठो ॻाल्हाइणु घुरिजे त उन लाइ पहिरियों स्टेप सभु को इंसानु पंहिंजो पाण जे अंदरि को खणे त ॾिसो त आऊं पाण केतिरो जेको आहे सुठो आहियां ॿियनि लाइ जे बजाए असां ॿियनि खां एक्सपेक्टेशन्स कयूं त बाबा मूंसां कोई सुठो छो कोन रवैयो कोन थो करे मूंसां छो कोई सुठो नथो ॻाल्हाए या मूंसां अहिड़े हवाले सां या मूंसां मुंहिंजी कोई हेल्प छो नथो करे
तो सब को में तव्हां पाण ॾिसो त तव्हां पंहिंजो केतिरो कंट्रीब्यूट तव्हां जेको आहे ॾिनो आहे, तव्हां पाण केतिरी कंहिंजी हेल्प कंदा आहियो या तव्हां पाण कंहिंजे लाइ केतिरो सुठो बहितर सोचंदव। ॾिसो हिकिड़े सोच ते ई ॾिसो अलाह साईं असांखे केतिरो सवाबु ॾिनो आहे। सिर्फ़ु असां सोचंदा आहियूं त असां सिर्फ़ु नमाज़ पढ़ंदासीं, उहा असांजे हिकिड़े सुठे आमाल नामल में लिखिजी वेंदो आहे। त सोच ई ॾिसो बहितरीनु सोच जो बि असांखे केतिरो जेको फ़ाइदो मिले थो, अलाह साईं जे नज़र में असांखे उहो इनाम मिले थो। त माना तव्हांजो सिर्फ़ु हिकिड़ो सुठो सोचण ई तव्हांजे हक़ में बहितर थींदो आहे, तव्हांजी क़िस्मत जी लकीरनि में या तव्हांजी लाइफ जे अप एंड डाउन्स में हिकिड़ी बहितरी थी वेंदी आहे। पर सभु खां में जेको इंसानु जेको आहे इहो कोशिशि करे पंहिंजे घर खां, पंहिंजे घर में जेके अहिड़े बदमग़ज़ी वारा रवैया हूंदा आहिनि उन्हनि खे इंसानु जेको आहे वरी उन्हनि हवाले सां पंहिंजे कुझु रिश्तनि में कुझु अहिड़ी ऊच नीच थी वेंदी आहे। त ॾिसो त तव्हां फस्ट ऑफ ऑल ॿियनि खे ग़लति करण जे बजाए पाण ॾिसो, चलो ठीकु आहे गर्मा गर्मी थी वेंदी आहे, पर उन में इहो न थियणु घुरिजे त इंसानु पंहिंजे ईगो खे जेको हाईलाइट करे ऐं चवण लाइ अचे। पर इहे सभु शयूं जॾहिं असां पंहिंजी लाइफ में कढी छॾंदासीं त ज़िंदगी इलाही आसान थी वेंदी आहे। उहो ज़िंदगी आसान करण जो फॉर्मूलो इहो ई आहे त पहिरियों पाण खे ॾिसो त तव्हां किथे ग़लति आहियो, पोइ बाद में ॿियनि खां जेको आहे एक्सपेक्टेशन्स रखो ऐं ॿियनि खां जेके उमीदूं रखो। पर हालांकि जेको आहे असांखे त कंहिं इंसान ज़ात को उमीद न रखणु घुरिजे, उमीद जेको आहे असांखे सिर्फ़ु अलाह सां रखणु घुरिजे। पर इंसान में कॾहिं कॾहिं ॾिसो ज़िंदगी जो वारा कॾहिं न कारवा हिकु सोशल असां एनिमल्स आहियूं, किथे न किथे का न का कमी पेशी थी वेंदी आहे या कंहिं में कंहिं इंसान में कमु पइजी वेंदो आहे। पर उन जो मतिलबु इहो न आहे त अगरि हू सपोज़ तव्हांखे उहो कमु उन में नथो थिए त तव्हां जेको डिसहार्ट थियो ऐं जेको सैडनेस फील कयो ऐं अजीब क़िस्म जा तव्हांखे ख़्याल हुजनि, बुरा ख़्याल हुजनि, हिकदमि सां पंहिंजे अंदरि में उन जे लाइ हिकिड़ो बुराई या हिकिड़ो बुरो ख़ाको जेको ॾिसो में बि शायदि उहो इंसानु मजबूर थो थी सघे कंहिं बि हवाले सां, कहिड़े हवाले सां। पर नाज़रीन हीअं हलंदासीं असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो लिव जी ज़बरदस्त क़िस्म जी स्कीम जे बारे में जंहिंसां तव्हां करोड़पति बणिजी सघो था, उहो हासिलु कीअं कंदा। लिव जो को बि प्रोमो पैक यानी को बि नंढो पैक वठो, चाहे उहो टक गाला जीरा जो हुजे, उन पैक जो पोइ हिकिड़ी सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो, उन पोर्शन खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते मिस कॉल ईंदा। नंबर आउं ॿुधाईंदमि 031672257255 ते। उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी कॉल बैक ईंदी, कॉल बैक खां पोइ तव्हांखे जेको उन नंबर ते जेको आहे कोड एंटर करे पोइ तव्हां जेको आहे करोड़पति बणिजी सघो था। ऐं जीअं त नाज़रीन ॿियो प्रोग्राम ते ताबन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन जी आऊं तव्हांखे ॿुधायां त लिव जा इहे लखे इनामात तव्हां खटे सघो था कुरानदाज़ी ज़रिए। ॿिया आहे शानदार कार, मोटरसाइकिल ऐं हुन सां गॾु हिकिड़ो बम्पर प्राइज़ आहे 1 करोड़ रुपया। हिकु सिंपल जे स्टेप्स जे तव्हांखे मूं ॿुधायो ऐं हुन सां गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे है। जीअं त जेको पाकिस्तान T20 सीरीज़ पंहिंजे नाम कई आहे कि बहितरीनु जेके आहिनि असांजे सिंध जा प्लेयर जेके बहितरीनु अंदाज़ में जेके उन्हनि परफॉर्मेंस कई, उनखे वधीक मज़ीद जेको आहे उन खे परफॉर्मेंस जे हवाले सां असां सां गॾु जॉइन आहिनि जुनैद मेमण। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जुनैद मुबारक हुजनि तव्हांखे। ख़ैर मुबारक, तव्हांखे मुबारक हुजनि, सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजनि, सॼी ज़िंदगी मुबारक हुजनि। ॾिसो सीरीज़ बि खटीसीं ऐं असांजे जेके सिंध जा नौजवान उहे खेॾिया बि भरपूर अंदाज़ सां खेॾनि पिया, ज़बरदस्त जेकी उनजी परफॉर्मेंस रही। तव्हां छा चवणु चाहींदव? ख़ासि तौर ते हमेशह त तव्हां जेको आहे दादू जे प्लेयर खे हमेशह तव्हां जेको प्रमोट कयो हुयो, उन्हनि जेका हिकिड़े ई ओवर में 2 विकेटियूं वरितियूं, छा चवणु चाहींदो उन ते? हाँ बिल्कुलु, काफ़ी टाइम खां इहो ई असां चयो पियो त तव्हां जेसि ताईं मैरिट खे न ॾींदव, प्रमोट न कंदव, तेसि ताईं पाकिस्तान टीम न खटींदी। ऐं पाकिस्तान जी टीम मुसलसल शिकस्त जो शिकार हुई ऐं मुसलसल पाकिस्तान टीम हारायो पिए। ऐं हीअं रिसेंटली तव्हां ॾिसंदव मोहम्मद वसीम सिलेक्टर जीअं आयो ऐं उन जीअं पंहिंजे मैरिट ते सिलेक्शन कई त उनजो फ़ाइदो पियो ऐं पाकिस्तान टीम खटी। न सिर्फ़ु हींअर T20 में पोयां जेका टेस्ट सीरीज़ थी उनमें हैदराबाद जो नोमान अली खेॾियो, उन परफॉर्म कयो ऐं पाकिस्तान खे खटण में किरदारु अदा कयो। ऐं हींअर जेको ज़ाहिद महमूद भट्टी जो कल्ह डेब्यू थियो ऐं ज़ाहिद महमूद भट्टी काफ़ी टाइम खां डिज़र्व करे पियो ऐं हमेशह खां असां चवंदा आयासीं त ज़ाहिद महमूद खे खेॾायो ऐं ज़ाहिद महमूद तमामु बहितरीनु लेग स्पिनर आहे ऐं बिल्कुलु हुन कल्ह खेॾियो ऐं बहितरीनु डेब्यू कयो। पहिरीं ओवर 2 विकेटूं ऐं ओवरऑल 3 विकेटूं वरितियूं ऐं पंहिंजे टैलेंट खे ज़ाहिर कयो। नो डाउट ज़ाहिद भट्टी तमामु बहितरीनु लेग स्पिनर आहे ऐं तमामु घणी ख़ुशी थी, ख़ासि तौर ते भाउ साहब मुगल आयो ख़ालिद सां तमामु घणो ख़ुशि हो ऐं जेके दादू वारा तमामु घणा ख़ुशि आहिनि, ब्रदर क्लब वारा तमामु घणो ख़ुशि आहिनि ऐं तमामु हिस्ट्री क्रिएट थी आहे त पहिरीं दफ़ो को सिंधी ॻाल्हाइण वारो रांदीगर पाकिस्तान टीम में खेॾियो आहे, परफॉर्म कयो आहे। ज़बरदस्त। अच्छा, तव्हांखे छा थो लॻे हाणे जेके बि ॿिया सिंधी प्लेयर्स आहिनि उन्हनि जा केतिरा जेके चांसिस आहिनि छंद अॻियां हलण जा?
हाँ बिल्कुलु काफ़ी प्लेयर अहिड़ा आहिनि जेके डिज़र्व कनि था ऐं हींअर जो सिस्टम थोरो ॾुखियो थी वियो आहे जेको हीअं पाण अक्सर डिस्कस कंदा आहियूं त डोमेस्टिक जो स्ट्रक्चर था काफ़ी मुश्किल थी वियो आहे त हुनमें हिननि काफ़ी मां टफ रहियो हुनमें हिननि जी सही ख़बर न पई पए पर काफ़ी प्लेयर अहिड़ा आहिनि हैदराबाद जा लाड़काणे जा ऐं पूरे सिंध जा जेके हींअर बि बहितरीनु परफॉर्म कनि पिया इन फ्यूचर ज़रूर ज़रूर पाकिस्तान खेॾंदा बिल्कुलु इंशाल्लाह होपफुल आहियूं ऐं ॿी शइ ॾिसो केतिरा बहितरीनु अंदाज़ सां जेके असांजे सिंध जे प्लेयर जेके परफॉर्मेंस कया मतिलबु टैलेंट केतिरो मौजूदु आहे सिर्फ़ु उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे हाँ बिल्कुलु अच्छा मेरिट ते तव्हां सिलेक्शन कयो को सिंध आहे पंजाब आहे सरहद आहे तव्हां KPK आहे या बलोचिस्तान तव्हां मेरिट ते अगरि सिलेक्शन कंदा त टीम जो फ़ाइदो थींदो जेको डिज़र्विंग हुजे हुनखे तव्हां चांस ॾियो जेको परफॉर्म करे हुनखे चांस ॾियो त बिल्कुलु इहे पाकिस्तान जे अंदरि फ़ाइदो थींदो बिल्कुलु बसि सोचनि त असांखे पंहिंजे मुल्क खे विन कराइणो आहे त मेरिट ई जेको फर्स्ट जेको उन जी चॉइस हा बिल्कुलु बाक़ी जेको ज़ाहिद महमूद खे आउं तमामु घणी मुबारक ॾियां थो ख़ासि तौर ते हुनजो जेको भाउ आहे ख़ालिद महमूद उनखे हुन सां गॾोगॾु जेको सर परवेज़ चांडो साहिबु आहे जेको हमेशह ब्रदर क्लब खे ज़ाहिद महमूद खे लीड कयो आहे त हुनखे मुबारकबाद ॾियूं था ऐं तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं सॼी दादू वारनि खे हुनजे दोस्तनि खे सभिनी खे मुबारकबाद हुजे ख़ैर मुबारक तव्हांखे बि वधि में वधि मुबारक ज़ाहिद मोहम्मद जेके आहिनि असांजी फैमिली खे सभिनि खे मुबारक हुजनि यकीनन एॾो सिंध जो जेको नालो जेको हमेशह उहो ई बुलंद थियो सिंध में ॾिसो केतिरो टैलेंट मौजूदु आहे सिंध जो पाकिस्तान जो जेके पूरे मुल्क जो यकीनन हिन नालो रोशन करियो ख़ासि तौर ते साउथ अफ्रीका सां जेके हुननि जी परफॉर्मेंस रही मैच रही बहितरीनु रही यकीनन सभु जेके आहिनि सभु असां इलाही ख़ुशी में जेके सभु हीअं ख़ुशी नथी पए ज़ाहिद महमूद खे काफ़ी टाइम थियो आहे पंहिंजो डोमेस्टिक सर्किट में आहे काफ़ी टाइम खां बिल्कुलु परफॉर्म कंदो पियो अचे ज़ाहिद महमूद आऊं बि हिकु दफ़ो मतिलबु काफ़ी दफ़ा गॾु खेॾिया आहियूं तक़रीबन 2006-07 वारी सीज़न में असां गॾु ई खेॾिया आहियूं डिस्ट्रिक्ट में त ज़ाहिद महमूद तॾहिं खां वठी महिनत कंदो अचे परफॉर्म कंदो अचे अलाह साईं फाइनली हुनखे महिनत जो सिलो ॾिनो ऐं हुन परफॉर्म करे पाकिस्तान टीम पंहिंजी जॻह ठाही बिल्कुलु थैंक यू जुनैद तव्हां असांजे प्रोग्राम शामिल थियो वरी वरी महिरबानी थैंक यू सो मच यकीन इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं ख़ासि तौर ते सिंध जो टैलेंट जेको आहे एतिरो भरपूर अंदाज़ सां प्ले करे ॾिसो केतिरो टैलेंट मौजूदु आहे हर फील्ड में हुजण में लाज़मी आहे चाहे मायूसी न हुजणु घुरिजे महिनत कंदो रहे वक़्तु रहे पर जेके बि वस वारा आहिनि उन्हनि खे बि जेको आहे इहो बि आहे त तव्हां जेको उन्हनि खे मौक़ो ॾियो जीअं त मराठा टेलीविजन हमेशह नए टैलेंट खे जेको मौक़ो ॾिनो आहे इन में फर्दर फील्ड से जेको आहे वॾे पैमाने ते इंटरनेशनल लेवल ते उन्हनि खे मौक़ो फराहम कयो वञे नया जेके यंगस्टर आहिनि पोइ जल्दी ई मायूस थी था वञनि पर उन्हनि खे मायूस न थियणु घुरिजे ॾिसो त ही ज़ाहिद भट्टी जो कमाल जेको हींअर सॼे न्यूज़ चैनल ते सोशल मीडिया ते सभु जेको ख़ुशी अंदाज़ सां फ़ख़ुरु था महसूसु कनि उन्हनि खे मुबारक ॾींदे पर जीअं त हाणे असां सां गॾु सूफ़ी फोटो फ़क़ीर मौजूदु आहिनि त उन्हनि तां पुछूं था उन्हनि खे हाणे छा था ॿुधाइनि जी छा था ॿुधाइनि साईं बाबा बुला साईं जो काफ़ी तव्हां ॿुधाईंदा जी जीत जीत के उम्र गुजारी हुण मन वे हार फकीरा जीत जीत के उम्र गुजारी हुण मन वे हार फकीरा जीते दे मुल चार कोडियां उथे हारे दा मुल हीरा हीरा लहंदा लख करोड़ा उथे कोडी मुल कसीरा आखे बुलिया जह हार न मनी ओ बे मुर्शद बे पीरा इहा मिट्टी हुक्म करे दी हजार इहा मिट्टी हुक्म करे दी हजार ओ हुक्म करे दी हजार वो यार इहा मिट्टी हुक्म करे दी हजार इहा मिट्टी हुक्म करे दी हजार ओ हुक्म करे दी हजार वो यार इहा मिट्टी
हुक्म करे दी हज़ार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार। बाग मिटी दा गुल मिटी दा, बाग मिटी दा ओ गुल मिटी दा, ओ बाग मिटी दा गुल मिटी दा, मिटी दा बना गुलदार होया, ओ मिटी दा बना गुलदार होया, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार, ओ हुक्म करे दी साईं हुक्म करे दी हज़ार वो यार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार। घोट मिटी दा जंग मिटी दी, ओ घोट मिटी दा जम मिटी दी, ओ घोट मिटी दा जंग मिटी दी, मिटी दी ना हो जंग मिटी दी, मिटी दा बनी है कुंवार वो यार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार, ओ हुक्म करे दी वो हुक्म करे दी हज़ार वो यार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार, वाह वाह मिटी हुक्म करे दी हज़ार। घोड़ा मिटी दा जोड़ा मिटी दा, घोड़ा मिटी दा ओ जोड़ा मिटी दा, ओ घोड़ा मिटी दा जोड़ा मिटी दा, ओ मिटी दा बना सवार होया, ओ मिटी दा बना सवार हो यार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार, वो हुक्म करे दी वो हुक्म करे दी हज़ार हो यार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार, इहा मिटी हुक्म करे दी हज़ार। चूल्हा मिटी दा बुला मिटी दा, वो चूल्हा मिटी दा बुला मिटी दा, ओ चूल्हा मिटी दा ओ बुला मिटी दा, ओ मिट्टी दा बना संसार होया, ओ मिट्टी दा बना संसार होया, इहा मिट्टी हुक्म करे दी हज़ार, इहा मिट्टी हुक्म करे दी हज़ार होया, ओ हुक्म करे दी ओ हुक्म करे दी हज़ार हो यार, इहा मिट्टी
हुक्म करे दी हजार वो या मिटे हुक्म करे दी हजार। वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। जीअं त नाज़रीन ये लियो जी ये शानदार ऑफर जेके मौजूदु आहे टक टाइगर गाला ज़ीरा बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में मौजूदु आहे। उन सां गॾु गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी राज़ बि। टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। जी त नाज़रीन मूं ॿुधायो त हीअ सभु जेके आहिनि लियू जा जेके शानदार इनाम ही नंढे प्रोमो पैक्स में मौजूदु आहिनि, पर इहे जॾहिं इनाम निकिरण जी सूरत में इहे जेके नंढा पैक्स तव्हांखे संभाले रखणा पवंदा, छो त इनाम निकिरण जी सूरत में जेको उहो प्रोमो पैक तव्हांखे वरी वापसि वठी वेंदो। त बि इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, लियू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो। हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। हिकिड़ी कॉल मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। हलो सलामु ओ शायदि ड्रॉप थी वई। अच्छा जीअं त असां सां गॾु फोटो फ़क़ीर असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त कहिड़े मतिलबु हिकिड़ी एज हूंदी आहे लाइफ जी जिथे माना इंसान खे फ्री थींदो त आउं बहितरीनु रागी थींदुमि या बहितरीनु डॉक्टर थींदुमि या बहितरीनु जेको सीरियस रहंदुमि। अच्छा उहे त तव्हांखे वरी ॿुधायो तव्हांखे अची करे कीअं थो लॻे प्रोग्राम सभु में? अॼु असांखे प्रोग्राम सुठो थो लॻे ऐं असांजो सूफ़ी राग सां शौक़ु आहे ऐं चवंदा आहियूं। सही। अच्छा उस्ताद तव्हांजो कहिड़ो ऐं कहिड़ी उमिरि को तव्हां जेको सिखा शुरूआति कई ॻाइणु? असांजो उस्ताद ढालू फ़क़ीर हो शिदापुर जो, शिदा मेघवाड़ो असांजो माइटो, उहो असांजो उस्ताद आहे। उन असांखे सेखारियो, उन महिरबानी असीं पोइ वरी। सही। कहिड़ी उमिरि में तव्हांखे वरी शौक़ु थियो त जेको असांखे 30 सालनि जो शौक़ु थियो। 30 साल अच्छा मतलब तव्हांखे माना केतिरे हाणे लॻे थो त माना तव्हां केतिरो बहितरीनु अंदाज़ सां ॻाए था वञो या सिखी वियो एतिरी माना वॾी एज में जेको आहे उहो त न त मौसीक़ी का अक्सर तौर ते ॿुधो आहे त नंढी एज में शौक़ु थींदो आहे जो, पर तव्हांखे हाणे कीअं थो लॻे केतिरो तव्हां सिखी विया आहियो? असीं सिखी त कोन सघिया आहियूं, हीअ त अॻिते जी मंज़िल आहे। असांजो शौक़ु आहे, दरगाहनि ते फ़क़ीर आहियूं, दरगाहनि जी हाज़िरी भरींदा आहियूं। लतीफ़ साईं आहे, सचल साईं आहे, वली मोहम्मद ताजपुर नवाब आहे, या जेके दरगाहूं उते असीं हाज़िरी भरींदा आहियूं फ़क़ीर। ज़बरदस्त। अच्छा तव्हांखे कीअं ख़्यालु थियो त असां जेका मेहरान टेलीविज़न ते वॾियूं पंहिंजी जेके परफॉर्मेंस आहे ॾेखारियो कीअं थियो कयो कीअं? असांखे शौक़ु थियो त मेहरान ते वञी असीं पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करियूं ऐं माण्हू ॿुधनि, दुनिया ॿुधे असांखे, ऐं असांखे चाहे थी कोन थी चाहे दुनिया। न बिल्कुलु बिल्कुलु चाहे थी यकीनन। जॾहिं सिंधी जॾहिं नालो अची वञे सूफ़ी राग खे, त सूफ़ी राग खे जेको आहे सिंध छा पूरे पाकिस्तान पूरे दुनिया में जेको आहे पसंदि कयो पियो वञे, चाहियो पियो वञे। अच्छा मेहरान टेलीविज़न खे कॾहिं खां ॾिसो था? असांखे इलाही टाइम थी वियो आहे ॾिसंदे, ऐं असांखे सुठो लॻे थो। इन लाइ असां चयो त असीं वञी मेहरान ते प्रोग्राम करे अचूं, ऐं सुठो प्रोग्राम थींदो आहे मेहरान टीवी ते, इन हिसाब जे करे। सही। त पोइ भला हाणे छा था ॿुधायो? हाणे असीं एजाज़ साईं जी ॿोली ॿुधाईंदासीं। जी बिल्कुलु। अदी जी जी। अंधन लेखे आदमी अंधन लेखे आदमी सजन लेखे साईं, इहा ॻाल्हि आहे सभु कंहिंजे समझ ताईं। ओ इहा ॻाल्हि आहे बेली सभु कंहिंजे समझ ताईं। ओ साईं खे जीअं भाई बेली आहे ती एजाज़ चवे। त असांजे दोस्तनि जी फरमाइश हूंदी आहे, असांखे पंहिंजो बि शौक़ु हूंदो आहे एजाज़ साईं जी ॿोली चवण जो। ओ दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो, ओ दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो, ओ तूं बीहण ॾींहुं नी ऐं त ईंदसि पियो प्यारा, तूं अचण ॾींहुं नी ऐं त ईंदसि पियो प्यारा, तूं अचण ॾींहुं नी। बीहंदसि मां तुंहिंजो, ओ दर झले बीहंदसि मां तुंहिंजो, ओ तूं बीहण ॾींहुं नी मां त ईंदसि पियो प्यारा, तूं अचण
दर छॾ ओ तूं दड़ी लोधी भिकारी दर छॾाई तब मिठा तूं दड़ी लोधी भिकारी दर छॾाई तब मिठा दूर सां ॾिसंदसि प्यारा तूं ॾिसण जी आनंदी दूर सां ॾिसंदसि प्यारा तूं ॾिसण जी आनंदी ओ दर झले बीहंदसि मां तुंहिंजो दर झले बीहंदसि मां तुंहिंजो ओ तूं बीहण जी आनंदी मां त ईंदसि पियो प्यारा तूं अचण जी आनंदी मां त ईंदसि पियो प्यारा तूं अचण जी आनंदी तोसां यारी यार थी वई शेर यक तारो खणी तोसां यारी यार थी वई शेर यक तारो खणी नाचू थी नचंदसि अॻियां तो तूं नचण जी आनंदी नाचू थी नचंदसि अॻियां तो तूं नचण जी आनंदी ओ दर झले बीहंदसि मां तुंहिंजो तूं बीहण जी आनंदी ऐं कईंदसि पियो प्यारा तूं अचण जी आनंदी ऐं त ईंदसि पियो प्यारा तूं अचण जी आनंदी हिकु दफ़ो दीदार पंहिंजो दिल रोबा मुर्की करा हिकु दफ़ो दीदार पंहिंजो ओ दिल रोबा मुर्की करा पंहिंजे में प्यारा पंहिंजे में प्यारा तूं रहण जी आनंदी ओ दर झले बीहंदसि मां तुंहिंजो ओ दर झले बीहंदसि मां तुंहिंजो ओ तूं बीहण जी आनंदी ऐं त ईंदसि पियो प्यारा तूं अचण जी आनंदी मां त ईंदसि पियो प्यारा तूं अचण जी आनंदी ॻाल्हि मञ ही आख़िरी एजाज़ जी सुहिणा सजण
मञे ही आखरी एजाज जी सुहणा सजने रुख चुमण चाहियां तो तुंहिंजो तूं चुमण ॾींहुं न ॾींहुं रुख चुमण चाहियां तो तुंहिंजो तूं चुमण ॾींहुं न ॾींहुं ओ दर झले बीहंदसि मां तुंहिंजो दर झले बीहंदसि मां तुंहिंजो ओ तूं बीहण ॾींहुं न ॾींहुं हां त ईंदसि पियो प्यारा तूं अचण ॾींहुं न ॾींहुं मां त ईंदसि पियो प्यारा तूं अचण ॾींहुं न ॾींहुं अल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत अंदाज़ इलाही ख़ूबसूरत आवाज़ में पर जीअं त नाज़रीन आऊं तव्हांखे सभिनी खे ॿुधाईंदी हलां त हीअं वक़्तु थियो हिकिड़ी मिशान जे में हिकिड़ी कॉल आहे हलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम खुश आहे मुंहिंजी अम्मा बिल्कुलु ठीकु ठाक पंहिंजो तारीफ़ त कराईंदा केरु किथां खबा मुंहिंजा अम्मा मां अहमद नाज़ लाशारी सदाकोट मां ॻाल्हायां अव्हांखे भली कार प्रोग्राम सुबुह पहिरां में जी छा चवणु चाहींदो महिरबानी अदी मां वरी कॉल कंदो आहियां तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन प्रोग्राम आहे हाणे बि सूफ़ी रागी वेठो आहे इन खे अर्ज़ु कयो त मुंहिंजे तरफ़ो अर्ज़ु कयो साईं हुज़ूर या साईं अनवर साईं जो को सूफ़ियानो कलाम ज़रूरु 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 अगरि हिनखे यादि हूंदो त ज़रूरु ॿुधाईंदा ॿियो कुझु चवणु चाहींदा महिरबानी मौला थैंक यू सो मच मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में जॾहिं बि शामिलु थींदव पर हीअं बि ख़ुशी थी हमेशह ईअं शामिलु थींदा रहंदव कयो पर नाज़रीन हीअं वक़्तु थियो आहे नाज़रीन हीअं हलूं था ख़बरुनि जो टाइम ख़बरूं बि ॾिसूं था त दुनिया में छा पियो थिए ख़ासि थिए पेट डाउन जे हवाले सां पर जीअं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ल्यू खणी आयो आहे हिकिड़ी शानदार ऑफर जंहिंसां तव्हां घरु वेठे करोड़पति बणिजी सघो था त ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबुह में राण में ऐं जीअं त नाज़रीन मूं तव्हांखे ॿुधायो त ल्यू सां तव्हां घरु वेठे करोड़पति बणिजी सघो आहे ईअं हाणे तरीक़ो ॿुधाईंदा हिकिड़े सिंपल से तरीक़े सां ल्यू जो को बि जेको आहे प्रोमो पैक वठंदा उन जे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे स्क्रैच करे हिकिड़ो कोड हूंदो कोड खां पोइ हिकिड़ो ॿियो नंबर हूंदो उन ते तव्हां जस्ट मिस कॉल ॾींदा नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722522 ते उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी कॉल ईंदी कॉल बैक जी सूरत में उहो ई कोड जेको तव्हां सिल्वर कलर जे पोर्शन ते तव्हां स्क्रैच कयो उन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था ऐं सां गॾु अलाह तादाद ॿिया बि इनाम खटे सघो था ऐं जितना दिन सां गॾु दावन कयो आहे टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी और राज़ बि टपाल मेज़बान चाहे हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल वठंदासीं हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हक़ मौजूद सदा मौजूद जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा हा भाई शहर नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां अव्हांखे भली कार प्रोग्राम सुबुह बहिराण में जी छा चवणु चाहींदो कीअं थो लॻे प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त असांजा मुर्तज़ा मजबूर जी महिनतूं ऐं तमामु ज़बरदस्त हिकिड़ा वॾा वॾा गायक सुठा सुठा हिकिड़ा नौजवान ऐं सुरीला रागी जेके असांजे सिंध जे सूफ़ियुनि खे ॻाए करे ऐं असांजो मन मोहनि पिया ऐं असांजी हिन पोइ नसुल खे बि हिकिड़ो ॼणो सबक़ु मिले पियो बिल्कुलु त आउं ईअं ई पियो चाहियां त साईं एजा साईं जी काफ़ी ॻायूं पिए हिन महिल जी जी त तूं अची या न अचनि ॾे या न ॾे जी त साईं जी शाइरी बि ॾाढी ज़बरदस्त पहिरियों दोहिड़े में पढ़ी त हिन नौजवाननि खे मां शाबाश थो कयां पर आउं बि हिकिड़ी एजा साईं जी शाइरी ज़रूरु ॿुधायां जो मुंहिंजो मुर्शिद आहे जी 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 हा मां हर 21 ते साईं जी हाज़िरी भरींदो आहियां ऐं इनशा ताला दोस्तनि सां कचहरी बि ज़रूरु थींदी साईं एजा साईं चयो आहे त हिते आहे त भली आहे भला तूं छो लिकी आहे इन इसरार जी सुध ॾे अदब में कीअं टिकी आहे गुलामीअ जे गिलाफनि में तबल छाही तवाफ़नि में कछालनि को अकापनि में कंहिंजे कान सिकी आहे कटोरा नेण कछगाला इहे बंसूं इहे भाला वरी कई मस्त मस्त वाला अजब ताला सिखी आहे मञेजाज़ मञण जे लाइ भरम जिस्म में भञण जे लाइ वरी वापसि वञण जे लाइ करे ॿोली पकी आहे हिते आहे त भली आहे भला तूं छो लिकी आहे इन इसरार जी सुध ॾे अदम में कीअं टिकी आहे
वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, थैंक यू ॿियो कुझु चवणु चाहींदा? हा न महिमान सां गॾु बि कचहरी कबी। जी जी जी, ॿुधनि पिया तव्हांखे, ॿुधनि पिया। अस्सलाम वालेकुम हक़ मुजिद बाबा। चलो मुंहिंजे मुर्शिद जा जेके बि मुरीद आहिनि न, ऐं उन्हनि जे पेरनि जी मथां पुठीअ ते जेकॾहिं चुमी जा, तॾहिं बि मां पाण खे गुस्ताख़ सम्झंदो आहियां। मां पंहिंजे मुर्शिदनि जे जेके ग़ुलामनि जी बि तरियूं चुमी करे पोइ चवंदा त मूं वटि अदब आहे। वाह ज़बरदस्त। अदब जी माना ईअं ई अथव त हिकिड़ो जीअं अणघड़ियल काठ उन खे वरी घड़िजे। सही। अदब जी माना आहे नंढड़े ॿार खे जीअं सबक़ सेखारणु, माना पंधु सेखारणु। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु। अल्लाह साईं ख़ुशि कंदव, पाक आबाद कंदव ऐं मुर्शिद जी शान में हूंदव। आमीन आमीन, थैंक यू सो मच, वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई। यकीनन अदब जेको आहे हर सिमत में, हर रिश्ते, हर त्योहार में जेको आहे उन जो असांखे ख़्यालु करणो पए थो। यकीनन इंसान जी ज़िंदगी में अगरि अदब कोन्हे त उहो इंसानु बिल्कुलु ख़ाली आहे। हर रिश्ते में, हर विड़द में अदब हुजणु घुरिजे, चाहे उहो पंहिंजी पढ़ाई सां, चाहे पंहिंजे करियर सां, पंहिंजे स्टेट सां। पोटा फ़क़ीर, इहे सभु कीअं पियो लॻे तव्हांखे? एतिरो सारायो, ॿुधो पिया था सभु, छा अदी भलो पियो लॻे असांखे, ख़ुशी आहे। मेरान टीवी ते आयासीं, वधि में वधि ख़ुशी आहे। साईं सुठो ॿुधायो असांखे। सही सही। अच्छा अच्छा, हाणे ख़बर पियो त माना माण्हू तव्हांखे पसंदि कनि पिया, जीअं तव्हां चओ त माण्हू पसंदि कंदा अलाए न कंदा। अच्छा तव्हां तीरदास तव्हांजो कॾहिं खां जोड़ आहे? केतिरे अरसे खां? तक़रीबन 15 साल खनि थी विया। 15 साल खनि थी विया आहिनि, माशाअल्लाह। माना इहे कोर्स में ॻाईंदा अथव। तव्हांखे भला कीअं शौक़ु थियो इहो? ओचितो लॻन लॻी वई। अच्छा, ओचितो लॻन लॻी वई, इहो अजीब माना ॻाल्हि आहे। ओचितो जीअं कोई माण्हू साइंटिस्ट थी वञे, ओचितो जीअं माण्हू थी थिया। त फोटा फ़क़ीर हाणे छा था ॿुधायो? लतीफ़ साईं जी वाई ॿुधाईंदासूं। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मुर्शिद लतीफ़ घोट जी भाई ॿुधाईंदासूं। पूरी सिंध जो सरताज आहे लतीफ़ साईं, उनजी वधि में वधि शाइरी हलंदी आहे पूरी दुनिया में। हिते त हलंदी आहे सिंध पंहिंजी में, पाकिस्तान में, पर इंडिया ते ओसी ताईं ॿुधंदा आहिनि। छो वञी वणकार तूं हितन ॻोल्ही हो तखे, छो वञी वणकार तूं हितन ॻोल्ही हो तखे। लिखियो कीन लतीफ़ चवे बेली ॿारो चो कंहिं ॿिए पार, थी सती बंध संदरो प्रीत पुनोसी पार। नाए नेण निहार बेली तो में देरो दोस्त जो, ये हंध विछाणा तो लए विछाया ॿियो वर मूं न वणे। हंध विछाणा तो लए विछाया ॿियो वर मूं न वणे। ओ पाए दिया हिन बंभो रखेला, पाए दिया हिन बंभो रखे मुंहिंजा पो जाना पिरियन। मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो था वञनि। ओ मुंहिंजी जी जल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो था वञनि। मूंसां हेॾी कई हो तन मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो था वञनि। मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो था वञनि। वो सुबह सवेरे वे
संबत कई सजणन ओ सुबह सवेरे वेला जो अला संबत कई सजणन ओ निकरी शहर बंभोर मायला निकरी शहर बंभोर मां मूंखे सड़तियूं सदड़ा कन ओ मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो था वञनि ओ मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो था वञनि मूंसां हेॾी कई हो तन अलो मियां मूंसां ॼाण कई आजतन ओ मुंहिंजी आजल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो था वञनि ओ मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो पिया वञनि वो उठड़ा कतारे हली आयूं त लेड़ा लस पिया वञनि वो उठड़ा कतारे हली आयूं त लेड़ा लस पिया वञनि ओ चोरी पुनल खे चाढ़े विया चोरी पुनल खे चाढ़े विया लॾियो दूर वञनि मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो पिया वञनि मुंहिंजी जी जल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो पिया वञनि मूंसां हेॾी कई हो तन अलो मियां मूंसां ॼाण कई आजतन ओ मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो था वञनि ओ मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो था वञनि लोक सुतो पियो निंडूं करे अला मुंहिंजे ते मचड़ा बरन ओ लोक सुतो पियो निंडूं करे अला मुंहिंजे ते मचड़ा बरन ओ सुहिणो शाह लतीफ़ चे अला भिट जो घोट लतीफ़ चे मूंखे अखड़न ओ जागो मुंहिंजी जी जल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो पिया वञनि ओ मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो पिया वञनि ओ मूंसां हेॾी कई हो तन अलो मियां मूंसां ॼाण कई आजतन मुंहिंजी आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो पिया वञनि मुंहिंजी जी जल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठो पिया वञनि अल्लाह ओ भिट धणी भिट वसई सुभान अल्लाह माशाअल्लाह
माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त पर नाज़रीन हीअं वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो पर ऐं ॿुधाईंदे हलां त इहे सभु जेके ल्यूजा तादाद इनाम हासिल करे सघो था क़ुरानदाज़ी ज़रिए जंहिंमें आहे शानदार कार उमिरि जो टिकट मोटरसाइकिल ऐं उन सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ जेको आहे ₹1 करोड़ जो ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चाहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन जी मूं तव्हांखे ॿुधायो त इहे शानदार क़िस्म जे सां इनामात जेके तव्हां क़ुरानदाज़ी ज़रिए हासिल करे सघो था पर इहे जेके ज़बरदस्त क़िस्म जी ऑफर जेके मौजूदु आहे टक टाइगर ल्यू उन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट ऐं बेकरी बिस्किट्स ऐं बेकरी नान खटाई बि मौजूदु आहे पर इहे सभु हासिल करण लाइ तव्हांखे जेको आहे हिकिड़ी सिंपल जो तरीक़ेकार जेको मूं तव्हांखे अॻु में ॿुधायो उन तरीक़े सां तव्हां हासिल करे सघो था ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं रिश्तनि जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं नाज़रीन हमेशह असां चवंदा आहियूं त असांजे ॿारनि खे कहिड़े हवाले सां उन्हनि खे तरबियत ॾियणु घुरिजे कहिड़ी गाइडलाइंस ॾियणु घुरिजे ख़ासि तौर ते हाणे जे ॾिसूं पहिरियों त हिकिड़ो घरु हूंदो आहे घर खां पोइ जेके स्कूल हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जी ग्रूमिंग स्टेज हूंदी आहे त हाणे ख़ैर सां वरी स्कूल पंहिंजी रूटीन विझनि उते ॿारु जेको आहे सिखे थो त कहिड़नि ॿारनि जी कहिड़ी नेचर आहे या मुंहिंजी फ्रेंड्स में जेके कहिड़े हवाले सां कमी कोताही पेशियूं आहिनि ऐं टीचर्स जी जेकी काफ़ी अहमियत माना खोड़ सारा दिमाग़ जेके आहिनि उते हिकिड़ी जॻह ते मौजूदु हूंदा आहिनि उते ॿारनि खे घणो कुझु सिखण को मिलंदो आहे। हाणे जीअं एग्ज़ाम्स ख़ैर सां स्टार्ट थींदा उन हवाले सां ॿारनि जी बि तयारी जेके बहितरीनु अंदाज़ सां बहितरीनु तरीक़े सां जेके स्टार्ट थी वियूं आहिनि सिलेबस खे थोरो सेबल करे पियो आहे माना नंढो कयो वियो आहे जंहिं हवाले सां जीअं ॿारनि खे थोरी आसानी थिए ॾिसो एतिरे गैप खां पोइ माना 5-6 महीननि जे गैप खां पोइ अगरि कंहिं ॿार खे हीअं यकदमि सां असां उहे ई सवाल जेके असां ॾींदासीं शायदि उहो ॿार में बि ॾिसो तव्हां ऑनलाइन एजुकेशन कहिड़े हद ताईं जेके मुफ़िद रही काफ़ी ॿार जेके सम्झी सघिया काफ़ी ॿार न सम्झी सघिया इंटेलिजेंट हुया तुंहिंजे हवाले सां उहो त किच करे विया पर पोइ सपोज़ इहो बि क्लैप्स आयो त ॿार जेके सभु फैसिलिटीज़ हुअण जे बावजूदि बि अगरि उन्हनि वटि सेलफोन्स बि हुया डेटा बि हुयो उन्हनि जीबीज़ बि हुया इवन के हुनजे पेरेंट्स उन्हनि खे टाइम ॾियण जी बि कोशिशि कई हुई पर जे बावजूदि बि उहे क्लासिस अटेंड न करे सघिया हुआ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं जेसि ताईं ॿारनि खे ख़बर पए त हाणे जेको ऑनलाइन सेटअप हुयो चाहे पर हींअर बि जेको आहे ॿारनि खे जेको आहे क्लासिस स्कूल्स में जेको ऑनलाइन सेटअप जी प्रॉपर तरीक़े सां ट्रेनिंग ॾी वई इवन के टीचर्स बि जेको प्रॉपर तरीक़े सां ट्रेनिंग हासिल कनि पिया त हाणे जेको असां समराइज़ जेको सेटअप असांजो जेको डेवलप थींदो उहो टोटली ऑनलाइन ते थींदो पर जेको बहितरीनु पहिरीं ॻाल्हि जेकी आहे फिज़िकल पढ़ण में किताब खे झले करण में उहा यकीनन उहा इंसान जी मेमोरी हमेशह जेके स्टोर रहंदी आहे ईअं त असांखे यकीनन ऑनलाइन ॾिसो अखियुनि में इलाही सारो सूर पवंदो आहे पर इहे सभु शयूं हाणे लाइफ में जेतिरी रवां तवां थी वियूं आहिनि हाणे हिनखे अडॉप्ट करिणो आहे चलो इन्वेंशन्स कुझु बहितर बि हूंदा आहिनि कुझु जेके असांजा नुक़सान बि हूंदा आहिनि पर कुझु अहिड़ा इन्वेंशन्स बि आहिनि जंहिंमें इंसान वॾे वॾे कमाल करे वेंदो आहे हाणे हीअ ऑनलाइन जेको सेटअप आहे ॾिसूं था केतिरे हद ताईं कारकर्द रहे थो केतिरे हद ताईं वॾा ॿार यूनिवर्सिटी जे हवाले सां त उन्हनि जो उहे ई असाइनमेंट्स जेके आहिनि हुननि जो जेको मुताबिक़ थी वेंदो आहे टेक्नोलॉजी सां थी वेंदो आहे कंप्यूटर्स लैपटॉप्स प्रोजेक्ट्स जे हवाले सां थी वेंदो आहे पर जेके नंढा ॿार आहिनि नंढनि ॿारनि जे हवाले सां ॾिसूं त केतिरे हद ताईं मुनफ़रिद रहे थो ॿार उहे यूज़ हर वक़्तु जेको स्मार्ट फ़ोन त उन्हनि जे हथनि में हूंदो ई हूंदो आहे ॾिसंदव त अगरि ॿार रोए बि थो त असांजी जेकी भेणियूं आहिनि उन्हनि जी जेकी माइरियूं आहिनि त उन्हनि खे यकदमि सां जेको फ़ोन ॾेई छॾंदियूं त इहा यूट्यूब ते वग़ैरह इहो जेको पंहिंजो प्रोग्राम पसंदीदा ॾिसंदा रहनि पर इन हवाले सां बि थोरो क्लैप्स हाणे असांखे मतिलबु वधि में वधि मॉनिटरिंग करण जी ज़रूरत आहे चाहे उहे पेरेंट्स हुजे चाहे उन नंढनि ॿारनि जा उन वॾा भाउ भेण हुजनि या घर में को बि अहिड़ो वॾो हुजे इवन की तव्हां ॾिसो था त तव्हांजे पाड़े में तव्हांजी ज़िमेदारी आहे तव्हां पढ़ियलु लिखियलु आहियो त अगरि तव्हां ॿार खे ट्यूशन ॾियो था त उन हवाले सां उन्हनि खे तरबियत ॾियो त उन हवाले सां उन्हनि खे ॿुधायो त बाबा हीअ शइ एतिरे हद ताईं असां यूज़ करे सघूं था हीअ एप्स असां लाइ फ़ाइदेमंद आहिनि हीअ एप्स तव्हांखे तव्हांजी ग्रूमिंग जे हवाले सां तव्हांजी मेमोराइज़ जे हवाले सां वधि में वधि हेल्प कंदी त उहे शयूं ॿारनि खे गाइडलाइन कयो ॿार उन होशियारु आहिनि अॼुकल्ह जा थोरो चयो त घणो सम्झी था वञनि त इन हवाले ते ॿारनि जी ग्रूमिंग जे हवाले स्टडी जे हवाले सां वधि में वधि कोशिशि कयो त ॿारनि खे बहितर अंदाज़ ऐं बहितर तरीक़े सां टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करणु अचे जीअं त असां फ़ोटो फ़कीर मौजूदु आहिनि हलूं था उन ॾे त हू हींअर असांखे छा था ॿुधाइनि जी फ़ोटो फ़कीर अदी असीं हाणे ॿुधाईंदासूं अव्हांजा आशिक़ हज़ारे आहिनि असांजी यारी क़बूल पए छल
पिपर में परमेश्वर तबबुर में की बियो, पिपर में परमेश्वर तबबुर में की बियो, निवृत करी थो निमजीत कंडो कंहिं कयो, इस्लाम जे अलाह जो त कुफर कंहिं कयो, इस्लाम जे अलाह जो त कुफर कंहिं कयो, मंदर मस्जिद में बरे हिकु ॾियो, ओ रोयल कीअं पियो बिली खलल हिन ख़लक में। ओ अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि, ओ साईं अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि, ओ असांजी यारी क़बूल पेशल, असांजी यारी क़बूल पेशल, अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि, मोला अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि, असांजी यारी क़बूल पेशल, असांजी यारी क़बूल पेशल, अम्हा जा आया अम्हा जी बानी, असुल खां आया अम्हा जी बानी, बंदी बेकारी क़बूल पेशल, बंदी बेकारी क़बूल पेशल, अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि, मोला अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि। उदास अखिड़नि सवा तो सुहिणा, अञा बि कंहिं ॾे ॾिठो बि नाहे, वो उदास अखिड़नि सवा तो सुहिणा, अञा बि कंहिं ॾे ॾिठो बि नाहे, सड़े पैसक में, झुरे झिझे ऐं सड़े पैसक में, दिल वेचारी क़बूल पेशल, ही दिल वेचारी क़बूल पेशल, अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि, मोला अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि, असांजी यारी क़बूल पेशल, असांजी यारी क़बूल पेशल, असुल खां आया अम्हा जी बानी, असुल खां आया अम्हा जी बानी, बंदी बेकारी क़बूल पेशल, बंदी बेकारी क़बूल पेशल, अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि, मोला अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि। बहार सावण सरहो सियारा, असांखे तुंहिंजो पचारू प्यारा, ओ बहार सावण सरहो सियारा, असांखे तुंहिंजो पचारू प्यारा, अची करायो विसाल वासुल, अची करायो विसाल वासुल, हज़ारी क़बूल पेशल, ही हज़ारी क़बूल पेशल, अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि, साईं अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि, असांजी यारी क़बूल पेशल, असांजी यारी क़बूल पेशल, अम्हा आशिक हज़ारे आहिनि, अम्हा जा आशिक हज़ारे आहिनि।
महबूब साईं अव्हां जे हथ में नसीब आहिनि ग़रीब हिन जा वो महबूब साईं अव्हां जे हथ में नसीब आहिनि हिन ग़रीब जा कनीता अव्हां जे दर जी करो कनीता अव्हां जे दर जी अंगण बोहारी कबूल पेशल अंगण बोहारी कबूल पेशल अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि असांजी यारी कबूल पेशल असांजी यारी कबूल पेशल असुल का आया अव्हां जी बानी असुल का आया अव्हां जी बानी बंदी बेकारी कबूल पेशल बंदी बेकारी कबूल पेशल अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि साईं अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि अज भी कुठो अव्हां जे इश्क में मखदूम सरवर मंसूर बनजी वो अज भी कुठो अव्हां जे इश्क में मखदूम सरवर मंसूर बनजी अजबत आया हजूर हाज़र अज भी त आया हजूर ही कंध कटारी कबूल पेशल ही कंध कटारी कबूल पेशल अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि असांजी यारी कबूल पेशल असांजी यारी कबूल पेशल असुल का आया अव्हां जी बानी असुल का आया अव्हां जी बानी बंदी बेकारी कबूल पेशल बंदी बेकारी कबूल पेशल अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि मौला अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि अॻियां तो मोला सिरड़ो नमाए तबल तंबूरा वाजा वजाए अॻियां तो मोला सिरड़ो नमाए तबल तंबूरा वाजा वजाए ओ नची कुॾी तो माझी ॿुधाए नची कुॾी तो माझी ॿुधाए कलाम कचारियूं कबूल पेशल कलाम कचारियूं कबूल पेशल अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि असांजी यारी कबूल पेशल असांजी यारी कबूल पेशल असुल का आया अव्हां जी बानी असुल का आया अव्हां जी बानी बंदी बेकारी कबूल पेशल बंदी बेकारी कबूल पेशल अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि मौला अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि अल्लाह वाह जबरदस्त जबरदस्त पढ़ना ही वक्त
शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन जीअं त तव्हांखे ॿुधायो त ल्यू जा इहे तादाद इनाम हासिल करे सघे सिंपल जे स्टेप्स आहे जीअं तरीक़ेकार ॿुधाईंदमि ल्यू जो को बि प्रोमो पैक वठी ईंदा उन पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जी पती हूंदी उनखे स्क्रैच करे पोइ ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा ऐं नंबर ॿुधाईंदमि 0316722525 ते उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी कॉल मिस कॉल जी सूरत में तव्हांखे हिकिड़ी कॉल रिसीव थींदी कॉल खां पोइ उहो ई कोड उन में एंटर करे इला तादाद इनाम ऐं करोड़पति बणिजी सघो था त पोइ देरि कहिड़ी ॻाल्हि जी आहे ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी तव्हांजे रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन जी आउं तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त इहे सभु शानदार जेके लातादाद इनाम हासिल करे सघो था क़ुरान जे ज़रिए ल्यू जेको खणी आहे बहितरीन क़िस्म जा इनाम पर हिन में आहे हिकिड़ी शानदार क़िस्म जी कार ऐं उन सां गॾोगॾु मोटरसाइकिल ऐं उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ ॿुधंदे एक्साइटिंग थिए थी त उहो बम्पर प्राइज़ आहे 1 करोड़ रुपयो त देरि कहिड़ी ॻाल्हि जी ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल रिसीव कंदासीं हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खपे जो तारीफ़ कराईंदा अजी मां सेवण सही मां ॻाल्हायां पियो अनवर अली कुरैशी अव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह बनाइण में जी छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम तव्हांजो प्रोग्राम सिर्फ़ु मां रोज़ ॿुधंदो आहियां अच्छा ॾिसंदा पिया थैंक यू अॼु वरी सूफ़ी फ़क़ीर आया आहिनि मूं चयो अॼु खे चवां थो असांखे सचल फ़क़ीर जो को सुठो कलाम ॿुधाईंदा ज़रूरु ज़रूरु अगरि तव्हां हिननि खे कोई यादि हूंदो त तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा थैंक यू सो मच वरी वरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो अच्छा पुटु फ़क़ीर तव्हां जेको मूंखे कहिड़नि शाइरनि खे ॻाईंदा आहियो वधि में वधि असीं वधि में वधि साईं लतीफ़ साईं जी ॿोली ॻाईंदा आहियूं लतीफ़ साईं नगेरी में रहंदा आहियूं ॿियो वली मोहम्मद साईं ताजपुर नवाब सही पर हिननि खे तव्हां फेवरेट ज़बरदस्त अच्छा ॾिसो न हर अॻे जेको चॉइस हवाले सां जेको पसंदि रखंदो आहे जीअं असांजे जेके व्यूवर्स आहिनि जेके असांजे ॾिसंदड़ आहिनि जेके आहिनि उन्हनि जी छा डिमांड आहे उन्हनि जी छा चॉइस आहे ख़ासि तौर ते महफ़िल में जॾहिं त अचानक सां इहे चिट ते चिट ईंदी आहे फरमाइश ते फरमाइश ईंदी आहे पोइ उहे अच्छा अहिड़ी सूरत हाल थींदी आहे त पोइ कीअं तव्हां ॿुधाईंदा पोइ ईअं कीअं कवर करे वठंदा आहियो तीरदास अगरि फरमाइश ते फरमाइश अचे खुली महफ़िल आहे त पोइ हलियो थो वञे सही हा त पोइ वरी सभु कंहिंजी हिकिड़ी हद हूंदी आहे सही उन हिसाब सां डिसाइड थी वेंदो डिसाइड थींदो पर आहे माना पोइ मिक्सर माहौल जे हिसाब सां को कहिड़े इलाइक़े में कहिड़ी ॿोली ॿुधणु थो चाहे को कहिड़ी ॿोली ॿुधणु थो चाहे उन हिसाब सां हलंदो आहे कमु सही अच्छा तव्हां इहे पंहिंजी इन जेको जे तव्हां कुझु में ॻायो था त इन हवाले सां केतिरे हद ताईं इनखे खणी हलंदा यकीनन पंहिंजी या अञा मथे जेसिताईं अलाह साईं हयाती ॾींदो होसिताईं त मौसीक़ी सां लॻाव आहे लगन सही तव्हांखे कहिड़ा शाइर जेके वधि में वधि वणंदा बि आहिनि ॻाइण बि पसंदि कंदा आहियो असांखे सचल साईं जो कलाम आहिनि लतीफ़ सरकार जी ॿोली आहे ऐं जेके बि पंहिंजे मज़हब जे हिसाब सां तालुकात जेको बि कबीर साहिब जी आहे ऐं कई जेके शाइर आहिनि जेको सुठो सही सभु अच्छा तव्हां जीअं त ॿिया तव्हां खां पोइ केतिरा जेके आहिनि तव्हांजे घर में ॿियो को सुठो ॻाइण वारो या जीअं तव्हां सम्झो था त मुंहिंजी हिन औलाद में जेको बहितरीनु ॻाइण तव्हां हिनखे माना कंटिन्यू खणी हलण लाइ तसलसल सां कोई आहे हा मुंहिंजो पुटु आहे मूंसां गॾु हलंदो आहे ऐं सिंगर आहे चवंदो आहे अच्छा ॻाईंदो आहे बहितरीनु रागी केतिरे हद ताईं तव्हांजी माना उन्हनि खे केतिरी तव्हांजी शागिर्दी में आहिनि या ॿिए कंहिं हा मुंहिंजी शागिर्दी में आहिनि ॿिया मुंहिंजा शागिर्द आहिनि ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही महिरबानी आहे सूफ़ियानी ॿोली आहे सूफ़ियानी ॿोली में असांजा शागिर्द आहिनि उहे सिखंदा आहिनि असीं बि असां सिखूं पिया अञा सही बाक़ी सिखण जेको अञा कंप्लीट इंसान मतिलबु चए त भरपूर तरीक़े सां सिखियो जी इहो बिल्कुलु न आहे असीं वञा सिखूं पिया हू असां खां माना पिया सिखो पिया सिखो बसि अहिड़ी का त ॻाल्हि आई कोन भई आउं मुकमल तयारु थी वियो आहियां छा आहे उहा त आई कान को मोड़ अहिड़ो बि अची वञे थो जिथे माण्हू रुकिजो थो वञे सही था चओ को अहिड़ो सोरे थी थो अहिड़ो को अचे थो मोड़ त उते माण्हू रुकिजो थो वञे त बसि इहा ई अलाह साईं खां सही अच्छा तव्हांखे ॿिया कहिड़ा रागी पसंदि आहिनि सिंध जा रागी सुठा आहिनि तव्हांखे को नालो खणंदा हा असांजो पंहिंजो लॻे थो मुंहिंजो त सभिनि खे मतिलबु लॻे थो राज़ी करण जे चकर में तव्हां ॿुधायो भला तव्हांखे कहिड़ा रागी पसंदि आहे असांखे असांजो पिंडत आहे ताराचंद भिक्षा में उहो असांजे बिरादरी में उहो असांखे पसंदि आहे ॿिया मांझी फ़क़ीर आहे भागचंद आहे या जेके बि शाइर आहिनि या सिंगर आहिनि भला आहिनि असांखां वधीक आहिनि असीं न अञा सिखूं पिया असांखे त का बि ख़बर कान्हे अञा ॻाइण जी बसि असांजो शौक़ु आहे
शौक़िया जे हिसाब सां। सही। अच्छा भला तव्हां को बि रागी न ॿुधो आहे छा? न ॿुधो त आहे पर अलाए अचानक को पसंदि जो को त रागी हूंदो कंहिंखे त ख़ुशि कयो। सही। ममता लाशरी ज़बरदस्त। सही सही। माना इहे कॾहिं कॾहिं माण्हू थींदा आहिनि त शायदि आउं पाण ई सुठो रागी आहियां सही सही। अच्छा प्रोग्राम में अॼु अची करे कीअं लॻो तव्हांखे? असांखे ॾाढो सुठो ख़ुशी थी त असां पहिरें चकर आया आहियूं हिन स्टूडियो में, सो उन करे थोरो फील थिए पियो। अच्छा थोरो नर्वस। हा, सो उन करे पोइ जीअं अॻिते सिलसिलो हलंदो उन हिसाब सां कंटिन्यू जे हिसाब सां ज़बरदस्त माशाल्लाह बहितरीन थींदा। जी सूफ़ी फुद तव्हांखे अची करे कीअं लॻो? अॼु असांखे भलो लॻो, असांखे ख़ुशी थी, असांजो प्रोग्राम सुठो लॻो। सिंधी टीवी ते असीं प्रोग्राम करे आया आहियूं कराची, पर उते बि असांखे एतिरो कोन मज़ो आयो जेतिरो हिते आयो। हिते सॼो माहौल सही आहे ऐं असांखे मेहरान टीवी ते सुठो लॻो ऐं हिन खां पोइ भला कंदो त हलंदी रहंदी, वधीक थींदो इंशाल्लाह इंशाल्लाह। आमीन आमीन। जीअं त मेहरान टेलीविजन हमेशह हर बार जेके मौक़े जे मुनासिब कंहिंखे हर रागी खे मौक़ो ज़रूरु ॾिनो। तव्हांजी जेके सॼी टीम खे, शमीर अली खे, विक्रम दास खे, गुलज़मान खे, तव्हां टिननि खे जेको भरीका बहितरीन अंदाज़ सां तव्हां जेको हिननि जो साथ ॾिनो ऐं भरपूर तरीक़े सां जेके असांजे व्यूवर्स खे इंजॉय कयो। थैंक यू सो मच तव्हांखे। पर वेंदे वेंदे हिकिड़ो कलाम तव्हांखो ख़ूबसूरत थी ॿुधंदासीं, पर उनको अॻु में आउं पंहिंजे व्यूवर्स पंहिंजे नाज़रीन खे मोकिलाणी कंदमि। जी नाज़रीन जी आउं तव्हांखे ॿुधाईंदे हलां त हीअ ल्यू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणियो शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां करे सघो था लातादात इनाम हिकिड़ी सिंपल जे तरीक़ेकार सां। जीअं ॿुधाईंदमि ल्यू जो को बि प्रोमो पैक वठंदा चाहे उहो तक टाइगर ज़ीरा बिस्किट ऐं बेकरी बिस्किट या बेकरी नान खटाई हुजे, उन को बि प्रोमो पैक सिल्वर कलर माना गोल्ड कलर जी जेके जॻह हूंदी उनखे स्क्रैच करे पोइ ॾिनल नंबर ते मिस कॉल ईंदा। नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722522 ते। मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी, उहो ई कोड उन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदी हलां इन्हनि लातादात इनाम में शामिल आहे शानदार क़िस्म जी कार, मोटरसाइकिल, उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ जेको 1 करोड़ रुपयो आहे। पर आउं हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायां, जेके बि प्रोमो बिस्किट तव्हां पसंदि जा पंहिंजा वठंदव पर उन जो रैपर जेको तव्हां न उछलाईंदो उहो संभाले रखंदो। इनाम निकिरण जी सूरत में उहो जेको रैपर जेको आहे तव्हांखे वापसि वठियो वेंदो। पोइ देरि कहिड़ी ॻाल्हि जी आहे, ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो। ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे है। इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त। दुआउनि में यादि। वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत ॿियो कलाम हिननि फोटो फ़कीर सां ॿुधूं था। जी फोटो फ़कीर। हा दी, असीं लतीफ़ साईं जी वाई ॿुधाईंदासीं हिकिड़ी आख़िरी में। अधूरी उठविया मुंहिंजा नेरनि सुधा निकिरी, कुंजूं कुर्फ़तनी जा मूंखे सांढण सूर पिया, कुंजूं कुर्फ़तनी जा मूंखे सांढण सूर पिया। ओ संझे ई होत विया अधूं सुबुह ॿधो मूं संदरो। सस बि वीचारी पुछण लॻी त केतिरो पंधु आहे केच जो, त सरतियूं छापियूं ॿुधाइनि। उनखे चवे थी कूड़ियूं पुछनि केच, कूड़ियूं पुछनि केच बेली पुनल जो न पुछे हिकिड़ी। ओ जंहिंजो पुनल सां पेच सा पाणे थींदव पधरी। ही मुंहिंजा सुर हाड़े सेण नुमाणीअ जा हितां कहिड़े हो त लंघा। मुंहिंजा सुर हाड़े सेण नुमाणीअ जा हितां कहिड़े हो त लंघा। ओ हितां कहिड़े हो त लंघा। हलो मियां मीड़े सेण नुमाणीअ जा हितां कहिड़े हो त लंघा। ओ मुंहिंजा सां मीड़े सेण नुमाणीअ जा हितां कहिड़े हो त लंघा।
ओ वलन जीअं वरी वयड़ा अल्लाह वलन जीअं वरी वयड़ा गूंदर कया तम घेरा अलो मियां गूंदर कया तम घेरा हो मुंहिंजा सामीरे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा ओ मुंहिंजा सुर हारे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा हिता कहिड़े हो त लंघा अलो मियां वयड़ा किन वरदा ओ मुंहिंजा सामीरे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा ओ मुंहिंजा सामीरे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा ढींदस माह मिरवन खे अल्लाह ढींदस माह मिरवन खे ओ जिगर वजो जा पई जेरा अलो मियां जिगर वजो जा पई जेरा हो मुंहिंजा सामीरे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा मुंहिंजा सुर हारे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा हिता कहिड़े हो त लंघा अलो मियां वयड़ा किन वरदा मुंहिंजा सामीरे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा ओ मुंहिंजा सामीरे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा ओ जंद पिहंदस जान ते अल्लाह जंद पिहंदस जान ते साईं जंद पिहंदस जान ते अल्लाह जंद पिहंदस जान ते ओ डुकड़ा अंदर जा पयोरा अलो मियां डुकड़ा अंदर जा पयोरा हो मुंहिंजा सामीरे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा ओ मुंहिंजा सुर हारे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा हिता कहिड़े हो त लंघा अलो मियां वयड़ा किन वरदा ओ मुंहिंजा सामीरे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा ओ मुंहिंजा सुर हारे सेण नुमाणीअ जा हिता कहिड़े हो त लंघा सोहणो शाह लतीफ़ चए अल्लाह भिट जो घोट लतीफ़ चए ओ लायक लाल लतीफ़ चए अल्लाह सोहणो शाह लतीफ़ चए ओ पंगड़ा पुछाया पई पेरा अलो मियां पंगड़ा पुछाया पई पेरा
हो मुझा सामी रे सेण माणीअ जा हिता केड़े हो त लंघिया ओ मुझा सुर हारे सेण माणीअ जा हिता केड़े हो त लंघिया ओ हिता केड़े हो त लंघिया अलो मिया वयड़ा किन वरंदा ओ तू मुझा सामी रे सेण माणीअ जा हिता केड़े हो त लंघिया ओ मुझा सामी रे सेण माणीअ जा हिता केड़े हो